खैरी हाशिम ऐं भर पासे इलाइक़ा जेके आहिनि उन्हनि जे जरनि जो पाणी तमामु ख़राबु थी चुको आहे। अफ़सोस इहो आहे त असां पंहिंजे जरनि जो पाणी चेक न करे सघिया आहियूं। जो असांजा पुराणा नलका लॻल आहिनि, काफ़ी नलकनि जो पाणी चेक कयो त उन्हनि जो कंहिंजो 700 पॉइंट थो अचे, कंहिंजो 600 पॉइंट थो अचे, कंहिंजो 300 पॉइंट थो अचे। नॉर्मल पाणीअ खे 150 खां 200 ताईं नॉर्मल हुजणु खपे। त असां पंहिंजा जरनि जा पाणी चेक न करे सघिया आहियूं। इहे पाणी ख़राबु हुजण सां काफ़ी बीमारियूं जनम वठनि थियूं। डायरिया थी सघे थी, उल्टी थिए थी, जेको आहे सो घुमरा थींदा माण्हूअ खे, सावल थींदी, मादो माण्हू ख़राबु थींदो, दिलि जी बीमारी थींदी। इहे काफ़ी बीमारियूं जनम वठनि थियूं। त इन जे हिते तदाबीर इहा आहे त असां पंहिंजे नलकनि जो पाणी जेको आहे सो चेक करायूं, पुराणा जरनि असांजा, ऐं उन खां अलावा असां पाणीअ खे गरम करे पियूं, पाणी खे उॿारे पियूं, पाणी खे गरम करे पियूं त असां जीअं हिन बीमारियुनि खां बचूं। कोशिशि कयूं त असां पंहिंजे नलकनि जो पाणी चेक करायूं ऐं घरनि में पाणी खे उॿारे पियूं ऐं उन खां पोइ आहे सो गरम करे उॿारे पियो। जीअं जेको आहे सो मिनरल वाटर जो पाणी तव्हां चेक कराईंदो त उनजो पाणी 150 खां 200 ताईं नॉर्मल बीहंदो आहे। त 500 600 तमामु घणो पाणी ख़राबु थी चुको आहे। त असां पाणी कोशिशि कयूं त पाणी जा नलका जो पाणी चेक करायूं ऐं जेको आहे सो एहतियात कयूं त पाणी खे गरम करे असां इस्तेमालु कयूं त काफ़ी बीमारियुनि खां माण्हू बची सघे थो। THN News अवाम जे ॾुखनि, दर्दनि ऐं मसइलनि जे आवाज़ खे उजागर कंदड़ चैनल। Like, share, comments, and subscribe.